सिंध सूबे के 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते ज़िमनी चूंडनि लाइ पोलिंग जारी। पोलिंग जो अमल शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। कराची, ओभर, ओलह, क्यामाड़ी, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, घोटकी, खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में पोलिंग जारी। रजिस्टर्ड वोटरनि जो कुल अंग 2,43,187 आहे। 1,33,338 मर्द ऐं 1,10,154 वोटर औरत शामिल। सभिनी ज़िलनि में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु सांगड़ वेझो ॻोठ संझर जुणेजो पहुचंदो। पीपी चेयरमैन अॻूणे एमएनए रोशनुद्दीन जुणेजो जी वफ़ात ते ताज़ियत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी एमएनए सलाहुद्दीन जुणेजो ऐं ॿियनि सां ताज़ियत कंदो। रेड लाइन बीआरटी मंसूबे के मुकम्मल थियण में 2 साल वधीक लॻी सघनि था। रेड लाइन बीआरटी बाबति यूटिलिटी के मुंतक़िल करण जा मसला वधीक आहिनि। के इलेक्ट्रिक वॾो इदारो आहे, उनखे घुर्जे त पंहिंजा मसला हल करे। यूनिवर्सिटी रोड ते अवाम खे मसला आहिनि, उहे जनवरी फेब्रुवरी ताईं हल थी वेंदा। बीआरटी कंट्रेक्टर्स ऐं ॿियनि इदारनि खे बि गॾु विहारियो आहे। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमन ख़ान टीवी सां ॻाल्हि चवे थो, बीआरटी सबबि जंहिं बदनामी खे मुंहुं ॾियूं पिया उन में असांजो ॾोह नाहे। सिंध हुकूमत ख़ामोश नाहे वेठी। असां रोज़ कमु करियूं पिया। असां चाहियूं पिया त कॉन्ट्रेक्टर्स पुराणी रेट ते कमु कनि। गैस लाइन, वाटर बोर्ड के इलेक्ट्रिक खे लाइनूं मुंतक़िल करणियूं आहिनि। न्यूयॉर्क में अमरीकी सदर ट्रंप जी इस्लामी मुल्कनि जी अॻवाननि सां मुलाक़ात। ग़ज़ा ऐं विच ओभर जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात 50 मिंटनि ताईं जारी रही। सदर ट्रंप चयो त मुलाक़ातूं कामयाब रहियूं। इसराइल खां सवाइ सभिनी मुल्कनि सां सुठा नतीजा हासिल थिया। ट्रंप उमीद ज़ाहिर कई त इसराइल ते दबाव वधाए ग़ज़ा में जंगबंदी कराए सघूं था। ट्रंप पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पिणु गैर रस्मी मुलाक़ात कई। ॿिन्ही गरम जोशी सां हथ मिलायो। तुर्की जे सदर रजब तैयब एर्दोग़ान बि ट्रंप जे उपाउनि खे फ़ाइदेमंद करार ॾिनो ऐं चयो त गॾियल बयान जल्द जारी कयो वेंदो।